नमस्कार दोस्तों, मां हरेश हरियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरूं ते। वडोदरा में नकली सीबीआई ऑफिसर गिरफ़्तार। वडोदरा में पंहिंजी सुञाणप सीबीआई ऑफिसर जी ॾेई करे माण्हुनि खां पैसनि जी रिश्वत वठी रहियल हिक शख़्स खे पुलिस अरेस्ट करे तहक़ीक़ात शुरू कई आहे। सूरत में इंजीनियरिंग के शागिर्द की थी हत्या। सूरत की तापी नदी के किनारे तां एक जवान की कत्ल कयल लाश मिलण ते पुलिस की तहकीकात में ही जवान इंजीनियरिंग जो शागिर्द होने जो ज़ाहिर थियो आहे। अमरेली मार्केटिंग यार्ड में कुर्मिन कयो हंगामो। अमरेली जी मार्केटिंग यार्ड में चणनि जे विकिरे लाइ थी रहियल ऑनलाइन रजिस्टर मुदे कुर्मिन हंगामो करण ते रजिस्ट्रेशन जो कमु रुकिजी वियो हो। बिटकॉइन मुद्दे अमरेली एलसीबी का स्टाफ भजे तो परे। अमरेली में बिटकॉइन मुद्दे पुलिस की एलसीबी जो विसर्जन करण खां पोइ कोई जवान एलसीबी में वञण न चाहण ते एलसीबी की भर्ती लाइ नोटिस बोर्ड ते सूचना लिखी वई आहे। वडोदरा में 22 माण्हुनि खे लगी गर्मी की असर। सजे गुजरात में गर्मी पंहिंजो असली रूप ॾेखारियो आहे, तॾहिं वडोदरा में पिण गर्मी वधण ते शहर के 22 माण्हुनि खे गर्मी की असर लगी हुअण जो ॿाहिरि आयो आहे। पत्रकार जेडे हत्याकांड में छोटा राजन दोषित। मुंबई में 7 साल अॻु में पत्रकार जेडे जी थियल हत्या के मामले में मुंबई कोर्ट पारां गैंगस्टर छोटा राजन के दोषित ज़ाहिर कयो वियो आहे।
गंदकीअ जे करे ताजमहल जी हालत थी आहे ख़राब। आगरा में गंदगी ऐं प्रदूषण जे करे दुनिया जी 7हीं अजायबीअ जी हालत हिकदमि ख़राब थी आहे। एतिरे क़दुरु जो ताजमहल जो रंग पिणु बदिलण लॻो आहे। IPL में बुधर ॾींहुं राजस्थान ऐं दिल्लीअ जी थी मैच। IPL में सभ खां आख़िर में रहियल ऐं फतेह लाइ महिनत करे रहियल दिल्ली ऐं राजस्थान जी टीम जे विच में बुधर ॾींहुं मैच थी हुई। राजूला में कांग्रेस जे आगेवाननि उपवासियुनि जी वरिती मुलाक़ात। राजूला में ख़ानगी कंपनीअ पारां करण में आयल दॿाण हटाइण जी घुर करण लाइ शुरू करण में आयल उपवास जे टेंट जी कांग्रेस जे आगेवाननि मुलाक़ात वरिती हुई। गंदगीअ में भारत आहे विश्व में अवल नंबर। सॼे विश्व में रहियल 20 गंदनि शहरनि जी यादी ज़ाहिर थी आहे। तंहिंमें 20 मां 14 शहर भारत जा हुअण ते गंदगीअ में भारत अवल नंबर मंझण में अची रहियो आहे। सरहद ते शांतीअ लाइ भारत ऐं चीन जी सेना जी थी मीटिंग। भारत जे PM मोदीअ चीन जे दौरे ते राष्ट्रपति जिनपिंग सां मुलाक़ात कई हुई। उन जी असर ते ॿिन्ही देशनि जी सेना जे सरहद ते शांती रखण लाइ मीटिंग थी हुई। गुजरात में गर्मीअ जो कहर, भावनगर सभिनी खां हॉट। गुजरात में सूर्य देवता जो कहर वधंदो रहियो आहे। सॼे राज्य में शरीर खे ॿारींदड़ गर्मीअ जे करे माण्हू भट्ठीअ में सेकजी रहिया आहिनि। गुजरात में भावनगर शहर 44.1 डिग्री तापमान सां सभ खां हॉट शहर रहियो आहे।
गुजरात जे सीएम जी दिल्ली में पीएम सां थी मीटिंग। गुजरात जा चीफ मिनिस्टर विजय रूपाणी हिकु ॾींहं जी दिल्ली जी मुलाक़ात ते विया हुआ, जिते हुन पीएम मोदीअ सां मुलाक़ात करे गांधीजीअ जो जनम ॾींहुं मल्हाइण जे प्रोग्राम जी चर्चा कई हुई। धोलेरा पासे एक्सीडेंट में ॿिनि जी थी मौत। भावनगर अहमदाबाद शॉर्ट रूट ते आयल धोलेरा पीपरी पासे पिकअप वाहन ऐं आइसर जे विच में थियल एक्सीडेंट में ॿिनि ॼणनि जी मौत थी हुई। वढवाण जी सब्जी मंडी में लगी भाई। सुरेंद्रनगर के पासे में आयल वढवाण जी सब्जी मंडी में सुबह जो बाहि लगण ते डुकडोर मची वही हुई। हिन मौके ते फायर ब्रिगेड की टीम अची करे बाहि के कंट्रोल कई हुई। गिर में शींहन के परेशान करण जो वीडियो थियो वायरल। गुजरात में गिर के जंगल में पंहिंजे शिकार की मिजबानी करे रहियल टिन शींहन के केतरा बदमाश परेशान करे रहा होने जो वीडियो वायरल थियण ते प्रशासन पारां जांच शुरू करण में आई है। गिर सोमनाथ में खाराश घटाइण लाइ सरकार की कोशिश। गिर सोमनाथ जिले में समुंड की वधी रहियल खाराश घटाइण लाइ सरकार पारां जड़ सिंचाई अभियान शुरू करण में आयो है। वेरावट के गोठ में दीपड़ी अची वञण ते माण्हुनि में दहशत। गुजरात के वेरावर पासे के गोठ में हिंसक जानवर दीपड़ी घुसी ईंदे माण्हुनि में दहशत फैलजी हुई। हिन मौके ते फॉरेस्ट की टीम अची करे दीपड़ीअ खे पिंजरे में पूरण ते माण्हुनि में राहत महसूस कई हुई। गुजरात में मेडिकल जूं वधीक 370 सीटूं मंजूर। गुजरात में MBBS के अभ्यासन जो वधीक 370 सीटूं मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया पारां मंजूर करण में ईंदे गुजरात जो कुल सीटूं 4200 थी वयूं आहिनि। गुजरात के स्कूल बुक्स में कयो वेंदो बदलाव।
गुजरात जे शागिर्दनि खे राष्ट्रीय लेवल जो अभ्यास मिली रहे उन लाइ गुजरात जे स्कूल बुक्स खे NCERT लेवल जा ठाहिण जी कार्यवाही शुरू करण में आई आहे। આવતા વર્ષથી જૂન 2018થી પ્રાથમિક શાળાના અલગ અલગ 4 ધોરણ 9 અને ધોરણ 11 વિજ્ઞાન પ્રવાહ એની અંદર NCERTના પાઠ્યપુસ્તકો અમલમાં આવી રહ્યા છે। આ પાઠ્યપુસ્તકોનો અમલ કરતાં પહેલાં રાજ્ય સરકારે 7 જિલ્લાની અંદર એનો પાયલોટ પ્રોજેક્ટ કર્યો હતો અને એમાં સુરત જિલ્લો પણ એક જિલ્લા તરીકે જોડાયો હતો। એ પાયલોટ પ્રોજેક્ટ સફળ થયા પછી CBSE સ્કૂલો NCERTના પાઠ્યપુસ્તકો જે યુઝ કરે છે એ જ પાઠ્યપુસ્તકો આપણી શાળાઓની અંદર જૂન 2018થી અમલમાં આવશે 9મા અને ધોરણ 11માં। हर सिंचाई अभियान जो फसल खे मिलंदो लाभ। मोरबी जे टंकारा पासे जे ॻोठ में आयल तलाव खे वधीक हेठि करण लाइ शुरू कयल कम जे करे फसल लाइ ऐं पीअण जे पाणीअ जो वॾो लाभ थियण जो मञण में अची रहियो आहे। अमरेली जे कामनाथ सरोवर की हालत थी आहे बदतर। अमरेली में घुमण जहिड़े कामनाथ सरोवर की हालत बदतर थी आहे। प्रशासन की बेदरकारी के करे सरोवर में थियल गंदगी के करे प्रवासी अचण खां परे भजी रहा है। कच्छ में रिश्वत वठंदड़ पुलिस जे 3 जवानन के थी सजा। कच्छ के गांधीधाम में भुज में रिश्वत वठंदड़ जे जुदा जुदा 2 केसनि में कोर्ट पारां 3 पुलिस जवानन के 4 सालन की सजा ॾियण ते रिश्वतखोरन में दहशत मची वई आहे।
एफडी जे नाले कलेक्टर सां चीटिंग कंदड़ खे थी सजा। कच्छ में राशन कार्ड कॉम्प्यूटराइज़ करण जो कॉन्ट्रैक्ट वठंदड़ शख़्स एफडी रिन्यू कराइण जे नाले कलेक्टर खां वठी पैसा पाण खणी वञण जे केस में कोर्ट पारां कॉन्ट्रैक्टर खे 2 सालनि जी सजा कई वई आहे। भावनगर में 70 लखनि जी चोरी कंदड़ 3 ॼणा थिया गिरफ़्तार। भावनगर जे विद्यानगर में घर जा ताला टोड़े करे घर मां 70 लखनि जी चोरी कंदड़ 3 ॼणनि खे पुलिस अरेस्ट करे तहक़ीक़ात शुरू कई आहे। त ही हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे। तेसीं ताईं ॾिसंदा रहंदा सिंधी टीवी। जय झूलेलाल।